पीपल्स पार्टी के MPA सरदार खान चांडिया चयो आहे त जेकॾहिं इंतजामिया वक्त सिर पानी के रस्तो ॾे हा त एतिरी वॾी तबाही न अचे हा। सिंध सरकार किथे बि माण्हुनि जी वाहर कंदे नज़र नथी अचे। जेकॾहिं मुतासिरनि जी बहितर वाहर न थी त ईंदड़ इलेक्शन में वर्क दौरान तकलीफ़नि जो मुंहुं ॾिसणो पवंदो। MPA सरदार खान चांडिये वारे पहुची 2 ॾींहं अॻु फौत थी वियल वॾेरे अली हसन बिरोही जे वारसनि सां ताज़ियत कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे MPA सरदार खान चांडिये चयो त पंहिंजी मदद पाण तहत कोशिश करे रहियो आहियां त पंहिंजे तक जे माण्हुनि जी ख़िदमत जारी रखां। इंशाअल्लाह जल्द मयद मोरी ते अबूज़हबी मां आयल मेडिकल टीम 1 हफ़्ते लाइ कैंप लॻाए पोड मुतासिरनि जो मुकमल इलाज कंदी। हुन चयो त 2 ॾींहं अॻु नसीराबाद में गोदाम ते उन्हनि माण्हुनि दरख़्वास्तूं ॾेई छापो हणायो जिन हिन वक़्त ताईं मुतासिरनि लाइ कुझु बि नाहे कयो। छापे दौरान जेके 2200 ख़ैमा हथ कया विया आहिनि उहे मुंहिंजी कोशिशनि सां अरब इमारात मां आयल हुआ। MPA सरदार खान चांडिये वधीक चयो त ख़ैमा ऐं राशन वारिह ऐं कंबर तालुकनि जे विरहाया विया आहिनि। जेकॾहिं हुकूमत हिन ॾुखिये घड़ी में मिसकीननि जी वाहर न कई त ईंदड़ इलेक्शन में असां समेत सभिनी खे वर्क करण में तकलीफ़नि जो मुंहुं ॾिसणो पवंदो।